नाज़रीन, पिरालो जो ॻोठ भुट्टा वाहण बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। इन हवाले सां पेश आहे इमरान ओढो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं ॻोठ भुटावलरा में, जिते बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि इलाइक़े वासी सख़्तु परेशानी खे मोड़ण ते मजबूर बणियल आहिनि। अचो त वधीक इन हवाले सां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। इन यूसी में यूसी कोट मीर मामंद माटरली माह वारो असां सां सलूक कयो वियो आहे। हे तरक़ियाती कम, रोड, नालियूं, सेवरेज, सिहत जी जेका बि माना उहा आहे उहा हितड़े आहे। इन असां अलाही कहिड़े माना उन में रहूं था। असांजे ॻोठ में का बि सहूलियत काई न पाणी जो निकाल आहे, न रोड रस्ता आहिनि। असां यूसी कोट मीर मामंद सेक्रेटरीअ खे अर्ज़ु था कयूं त असां कमु करायो वञे। जंहिं बि माण्हू वटि वञूं था इनकार कनि था, बाबा इहा यूसी कोट असांजे तालके में ई न आहे। तालके केंगरीअ में आवाम उन्हनि खे अर्ज़ु थो करे। न थियो आहे 5 सालनि खां वठी जेको यूसी चेयरमैन हुयो, यूसी चेयरमैन हुन अॼु ताईं बि कमु न करायो आहे। बाक़ी जेको बि फंड अचे थो उहो पंहिंजे हो पेट में था आणनि, सम्झो भाई। बाक़ी असां चई बिठा आहिनि त बाबा हे कमु करायो, रोड करायो, नालियूं करायो, जा तव्हां जेको वापारु आहे उहो मोकिलियो साफ़ करे वञे जेको हिते आहे, पर के न ॿुधी अॼु ताईं। नाज़रीन, अवां ॻोठ भुटावलरा जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त ॻोठ खे रोड रस्ता ॾिना वञनि ऐं नालियुनि जी खाटरी खणाए गंदगी जे आज़ार जो ख़ात्मो आणे परेशानी खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु इमरान अली उडो, न्यूज़ लाइन 1 टीवी पिरालो।